नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त से तव्हांखे ठठे खां ख़बर ॾींदा हलूं त असिस्टेंट कमिश्नर घोड़ाबारी वर शहर में वापारी मथां छापा हणण दौरान कवरेज कंदड़ सहाफ़ी मुख्तियार जान चांडियो सां बद इख़लाक़ी करण वारे अमल खिलाफ़ प्रेस क्लब घोड़ाबाड़ी, प्रेस क्लब गुलाम अल्लाह जे सहाफ़ी कासिर चांडियो, हैदर, मुमताज़, शाह ख़ालिद, अब्दुल रहमान, पीरल प्यासी, शहज़ादो मल्ला ऐं क़ौम पर धुरनि सियासी समाजी शहरनि पारां वर शहर में एहतजाज मुज़ाहिरो कंदे चयो त एसी घोड़ाबाड़ी यूनस रिंद पारां सहाफ़ियुनि सां इख़्तियार कयल रवैयो मज़म्मत जोॻो अमल आहे। हिन चयो आहे त हितां जे मक़ामी सहाफ़ियुनि खे धमकाइण ऐं कूड़नि केसनि में फासण जूं धमकियूं ॾींदड़ एसी खे फौरी हटाए सहाफ़ियुनि सां इंसाफ़ कयो वञे। सहाफ़ियुनि चिता ॾींदे चयो त एसी घोड़ाबाड़ी यूनस रिंद खे 24 कलाकनि अंदरि हटायो न वियो त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।